अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमानी सी रहा है मेहरान टीवी न्यूज़ है। मां है ज़ारा हुसैन ऐं मां आहियां फराह शबीर। सबका पहिरीं हिकु नज़र नमक जी ख़ास ख़बरनि ते। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त फ़ौज ऐं हुकूमत विच में के बि इख़्तिलाफ़ नाहिनि। मूं खां वधीक कंहिंजा बि अस्करी क़यादत सां एतिरा सुठा लाॻापा न रहिया आहिनि। वज़ीर आज़म PTI जी पार्लियामानी पार्टी जे इजलास दौरान मेंबरनि खे अहम मामलनि ते एतमाद में वरितो ऐं चयो त हुकूमत ऐं पाक फ़ौज हिकु पेज ते आहिनि ऐं जनरल कमर जावेद बाजवा सां बि सुठा लाॻापा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त DGI जी मुक़ररी वारा समूरा मामला तय थी चुका आहिनि। DGI जी मुक़ररी वारे ऑर्डर्स में फ़नी ख़ामी हुई जेका ठीक थी वेंदी। PTI जी पार्लियामानी पार्टी जे इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे फवाद चौधरी चयो त हाणे हुकूमत ऐं फ़ौज में का बि ग़लतफ़हमी नाहे रही। पाक फ़ौज जी इज़त ऐं वक़ार समूरी क़ौम खे अज़ीज़ आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इहा ख़बर नाहे त DGI जी मुक़ररी वारो फ़ैसिलो तब्दील थींदो या बरक़रार रहंदो। उन हवाले सां मौजूदा हुकूमत नाअहली जो मुज़ाहिरो कयो। आर्मी चीफ जे मुदे में वाध लाइ बि 5 मसूदा ठाहिया हुआ। इस्लामाबाद एहतिसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त मईशत हेठि अचण ताईं एहतिसाब जो अमल जारी रहंदो। ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत 8 अरब रुपयनि जी शकी ट्रांज़ैक्शन केस में आसिफ ज़रदारी जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। 28 अक्टूबर ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। आसिफ अली ज़रदारी जे वकील फारूक H नाइक चयो आहे त नेब तरमीमी ऑर्डिनेंस खां पोइ केस नथो ठहे, फ़र्द जुर्म बि लागू न थी सघंदो। अमरीकी सफ़ारतकार एंगला मर्केल जे नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ सां मुलाक़ात। जाती उमरा में मुलाक़ात दौरान अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात में शाहिद खाकान अब्बासी बि शरीक हो। मरियम नवाज़ पारां अमरीकी सफ़ारतकार जे मान में मांझांदो बि ॾिनो वियो। बलोचिस्तान में सियासी बहरान बरक़रार। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर न्याम कमाल जी वज़ीर आज़म इमरान खान सां मुलाक़ात। सूबे में जारी सियासी बहरान बाबति ॻाल्हि ॿोल। न्याम कमाल जो चवणु आहे त संदसि इस्तीफ़ा वारियूं अफ़वाहूं ग़लति आहिनि। पार्टी जी कंहिं उहिदेदार खे अख़्तियार नाहे त खेसि सदर वारे उहिदे तां हटाए। सिंध हाई कोर्ट में NICVD करप्शन केस जी ॿुधणी। अदालत चयो आहे त अदालत पुछाणो कयो त NICVD जा मामला कॾहिं ठीकु कंदो। बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबर चयो त डॉक्टर अदीब रिज़वी खे बि अस्पताल ॾेई सघूं था। अदालत चयो त उहा अञा बि सुठी ॻाल्हि आहे, उन खे ॾेई छॾियो। अदालत डॉक्टर नदीम कमर सां मुखातिब थी चयो त डॉक्टर साहब, तव्हां त रिटायर थी वरी लॻी विया आहियो, तव्हां खे त पाण ई उहिदो छॾणु घुर्जे हा। अदालत रिमार्क्स में चयो त NICVD खे अधु क़बर में न रखो, इस्पताल खे या क़बर मां कढो या दफ़नाए छॾियो। सदर आरिफ अलवी रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अथॉरिटी जे क़याम बाबति ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। वज़ीर आज़म अथॉरिटी जो चेयरमैन हूंदो जेको बाक़ी 6 मेंबर खणंदो। अथॉरिटी मुल्क खे फलाही रियासत बणाइण लाइ क़दम खणंदी ऐं नौजवाननि जे किरदार साज़ी लाइ हदीसनि ते तहक़ीक़ कंदी। अथॉरिटी सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निसाब जो हिसो बणाइण लाइ बि कमु कंदी। खैरपुर जी अदालत नीगर खे क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 3 भेरा उमिरि कैद, समूरी मिल्कियत ज़ब्त करण ऐं 4.5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार दिलबर चांडियो 15 महीना अॻु वॾा माछियूं थाणे जे हद कोट पुल वटि 14 वरहनि जे अब्दुल वाहिद सोलंकी खे क़त्ल करण जो केस हलंदड़ हो। मक़तूल नीगर जे जिस्म जा कुझु हिसा केले जे बाग मां मिलिया, संदसि मुंडी न मिली सघी हुई।